नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे किपरो खां ख़बर ॾींदा हलूं त हुरनि जे रूहानी पेशवा हज़रत पीर सब्तुल्ला शाह राशिदी अल मारूफ पीर साईं पागारो पारां अछड़े थर में रूहानी सफ़र जारी है। अॼु रूहानी सफ़र जे सिलसिले में अछड़ो थर जे ॻोठ धनी नार कामोजा में अब्दुल्ला ऐं मोहम्मद साजन राजड़ जी दावत में शिरकत कई, जिथे रात रहण बाद अॼु सुबुह आयल हज़ारे अक़ीदतमंद ऐं मुरीदनि खे ज़ियारत करण बाद आयल अक़ीदतमंदनि खे ख़िताब कंदे पीर सब्तुल्ला शाह राशिदी अल मारूफ पीर साईं पागारे पंहिंजे ख़िताब में चयो त अवां पंहिंजे औलाद ते ख़ासि ध्यानु ॾियो ऐं न्याणियुनि जी बालिग थियण खां अॻु रिश्ता न करियो। न्याणियुनि खे तइलीम ॾियो, पाड़े वारनि जो ख़ासि ख़्यालु रखो, हिननि जा हक़ अदा करियो, हलाल रोज़ी कमायो, पाक फ़ौज ऐं दरगाह शरीफ़ जी कामयाबी लाइ हर निमाज़ में दुआ घुरंदा रहो। पाकिस्तान आहे त असां आहियूं, पाक फ़ौज मुल्क मां दहशतगर्दी ख़तमु कई आहे, असां पाक फ़ौज जी काविशनि तां महफ़ूज़ आहियूं। पीर साईं पागारे वधीक चयो, अवां ज़मींदारी खां वधीक चौपायो माल धारण ते ध्यानु ॾियो, इन खे पालियो, इन में बरकत, अवां ते अल्लाह ताला ऐं नबी करीम जी दुआ हुजे ऐं अवीं ख़ुशि आबाद हुजो। इन मौक़े ते GDA काज़ी शमसदीन राजड़ ऐं चीफ खलीफ़ो फ़कीर अब्दुल्ला मंगरियो, फ़कीर कलीमुल्लाह वसाण, फ़कीर खलीफ़ो अहमद राजड़, फ़कीर मोहम्मद ईसा राजड़ ऐं ॿिया शामिल हुआ। जॾहिं त पीर साईं पागारो महताब सिंह ठकुर जे झले में शिरकत करण बाद अॼु राति धारड़ी में अली मोहम्मद राजड़ गुलाम नबी राजड़ जी दावत में शिरकत करण लाइ रवानो थी वियो आहे। भी जमायत के चवंदो रहियो आहियां, मुंहिंजी औलाद जी तरबियत ते ध्यानु ॾियो, तरबियत चङी कयो, ख़ासि तौर सां तव्हांजी जो छोकिरियूं आहिनि, न्याणियूं आहिनि, उन्हनि जो वधि में वधि ख़्यालु कयो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेब